पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस की ॿुधणी अॼु थींदी। एहतसाब अदालत जो जज नासिर जावेद अॼु अडियाला जेल में ॿुधणी कंदो। गुज़िरियल ॿुधणी जवाबदारनि जा वकील मौजूद न हुजण सबबि मुलतवी कई वई हुई। लाॻीतो ॿिनि ॿुधणी ते नेब ऑफिसर उमर नदीम खां आली पुछा न थी सघी हुई। ईरान में हादसे दौरान फोती बिल 28 सारीन जा मड़ सखर पहुचाए वेंदा। सखर जे कमिश्नर तस्दीक कंदे ॿुधायो आहे त C-130 ज़रिए 28 मड़ ऐं 15 ज़ख़्मियुनि खे सखर आंदो वेंदो। बावड़े वेझो पंजाब के मास्को वारे इलाइक़े में धाड़ेलन के हमले में शहीद थियल 12 एहलकारन की अॼु पुलिस लाइन रहिंगियार खान में जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। ज़ख़्मी 9 ॼणा शेख ज़ैद अस्पताल में इलाज हेठ। गुज़िरियल रात पुलिस की ॿिनि गाॾियुनि ते धाड़ेलन के हमले में 12 एहलकार शहीद थी विया हुआ। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो एहलकारन की शहादत ते अफ़सोस जो इज़हार। चई तो उनजो पलांद जरूर वरतो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ए वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। पीर जो गुट वेझो चागीराणी सोलंकी तकरार का नौजवान गोलियों खणी कतल। छिकताण तेज़ कोट पुलवारे इलाइक़े में हथियारबंदन अब्दुल शकूर सोलंकी के फायरिंग करे कतल करे छॾियो। कोट पुलवारे इलाइक़े में सोलंकी ऐं चागीराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में 2 महीननि खां हलंदड़ तकरार तां 5 ॼणा क़तल ऐं 11 ज़ख़्मी थी चुका। पनो आकिल वेझो रोड हादसे में औरत समेत 4 ॼणा फोत। पाइजी थाणे जद में M5 मोटरवे ते ॻोठ नए ॿुढ वटि तेज़ रफ़्तार कार अॻियां वींदड़ ट्रक सां टकराइजी वई। फौतिन में मोहम्मद ताहिर, सनस अमर हनीफा, मोहम्मद यासीन ऐं हिकु अणॼातल शख़्स शामिल। नीगरी मौज़ाने तौर बची वई। पुलिस जो चवणु आहे त हादसे जो शिकार थियल कार सवार कुटुंब पंजाब वञी रहियो हो। मरीर के इलाके शाह लतीफ में रेती बजरी माफिया इलाके वासिन में जड़े बाद कौमी शहर ते ॿीहर धरणो। वकील आरिफ प्रोही के घर ते पुलिस चढ़ाई खिलाफ वकील की रात का लगल धरणे सबब ट्रैफिक मुअत्तल ऐं गाड़ियों बीठी वयूं। वकील अखबारनि जो चवणु आहे त SHO शाह लतीफ के मुअत्तल करण ताईं धरणो जारी रहंदो। अमरीकी सदर जो बाइडन जो इसराइली वजीर आजम सां राब्तो जंगबंदी मुआहदे ताईं पहुचण ते ज़ोर। 7 अक्टूबर वारो हमलो रोकण में नाकामी ते इसराइली कुछ एजेंसी जी सरबराह इस्तीफ़ा ॾेई छॾी। इसराइल के ईरान जे इम्कानी जवाबी हमले जे ख़तरे सबबि अमरीका जो जहाज़ सां भरियल सामूंडी ॿेड़ो विच ओभर पहुची वियो।